सिंध धरती जेका सूफ़ी संतन दरवेशनि जी धरती सॾी वञे थी, जिते अमन मोहब्बत प्यार ऐं भाईचारे जो सबक़ ॾिनो वञे थो, त उते वरी कुझु अरसे खां इंसाननि जे रूप में वेरी अची असांजे नंगनि ऐं अंगनि में हथ विझी इज़त तोड़े घरनि जो तक़दुस पायमाल करे, मुख़्तलिफ़ क़िस्म सां हिरासा करे, जिनसी तोड़े ज़हनी टार्चर करे, ब्लैकमेलिंग जो कारोबार अरूज ते वञी पहुतो आहे। हिंदू जेके सिंध जा असली वारिस आहिनि, हिंदू जेके सिंध जी सूंह ऐं सराहण आहिनि, हिंदू जेके कारोबारी ऐं अमन परस्त आहिनि, ऐं उते वरी सिंध जे मालिकनि खे मुख़्तलिफ़ क़िस्म सां हिरासा करे उन्हनि खे सिंध मां लॾण लाइ रोज़ु मजबूर कयो पियो वञे। पोइ चाहे उहे हिरासा कंहिं न्याणी जो मज़हब मटराए इस्लाम क़बूल कराइण जी सूरत में हुजे, को हिंदू दीवान रेलवे स्टेशन ते मुसाफ़िरनि खे थधो पाणी पीआरण ते बदमस्त पुलिस एहलकार पारां धमकियूं ॾियण जो हुजे, त वरी किथे मंदरनि जी बेहुरमती करे मूर्तियूं टोड़ियूं वञनि, या वरी मूमल जहिड़ियुनि मासूम न्याणियुनि खे वेशियुनि पारां जिनसी तशद्दुद जो निशानो बणाइण बाति आज़ादु विच शहर में घुमण ऐं वारसनि खे धमकियूं ॾियण हुजनि, ऐं वरी उते इंसाफ़ न मिलण ते मूमल जो आपघात ते पूरी सिंध में हर हिंदू क़ौम परेशान ऐं हैरान आहे त वेशी दरंदो आज़ादु छो आहे। पर अफ़सोस हिते असां वटि अंधो कानून ऐं अंधा हुक्मरान हुजण करे ग़रीब आवाम खे तहफ़ुज़, अमन ऐं इंसाफ़ न मिलण करे पोइ इन क़िस्म जा मसइला पैदा थी था वञनि। अहिड़नि मसइलनि लाइ न के सिंध सरकार के क़ानूनी क़दम खयां आहिनि ऐं न के उन्हनि जो को हल बि कढियो आहे, पर उन जे लाइ बि वारिस शहरी तोड़े समाजी अॻुवाणनि पारां पंहिंजी मदद पाण मुख़्तलिफ़ क़िस्म जा एहतिजाज करे इंसाफ़ लाइ पुकारनि था, पर उन जे बावजूद बि को खड़तेल नथो निकिरे। थर मां दर्जननि जी तादाद में चूंडियल नुमाइंदनि तोड़े आला अफ़सर बि मूमल जे मौत जो ज़िम्मेवार वेशी कातल खे गिरफ़्तार न करणु हिकु सवालिया जी निशानी आहे। थर मां ही को हिकु वाक़ियो न आहे, अहिड़ा दर्जननि जी तादाद में पहिरें बि वाक़िया पेश आया आहिनि, पर अफ़सोस पुलिस जे ऐं चूंडियल नुमाइंदनि जी मिली भगत सां वेशियुनि ऐं कातलनि खे सज़ा न मिलणु वधीक अहिड़ा केस जनम वठणु लॻनि था। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त छा मूमल जे कातलनि खे सिंध सरकार गिरफ़्तार करे वारसनि खे तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ फ़राहम करे ऐं वेशी खे इबरतनाक सज़ा ॾिनी वञे त जीअं आईंदा को अहिड़ो वाक़ियो पेश न अचे। साईं, असां जेकी आहे जेको बदीन ज़िले में जेको आहे मंदर ते जेको हमलो थियो आहे, जेके असांजी पाक जेके इन मूर्तियूं आहिनि हुननि खे जेको आहे हुननि जेको आहे कुझु सिर्फ़ु पसंदि जेके माण्हू आहिनि हुननि जेको आहे हुननि खे ड्रायो आहे, असां हुननि जी पुरज़ोर मज़म्मत कयूं था। असांजी ओवरऑल सिंध पूरी में, पाकिस्तान पूरी में असां पाकिस्तानी आहियूं, छा असां पाकिस्तानी न आहियूं, जो असांखे जेको आहे असांजी जेकी हर माना महीने में हिकु न हिकु वाक़ियो थींदो रहंदो आहे। बाग़ी सागर पवार, सोच टीवी, कराची, सिंध। सब्सक्राइब कयो अवांजे पंहिंजे चैनल सोच टीवी के ऐं बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.